जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां सिंधी कथाऊं, पूॼाऊं, सिंधी भॼन, सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा कुझु घरेलू नुस्खा। अॼु मां तव्हां जे लाइ सिंधीअ में पलव खणी आई आहियां, जेको कि पाण हर कथा ऐं पाठ खां पोइ कंदा आहियूं। त हलो त पाण शुरू था कयूं। तू हर दाता तू हर माता मेरी आश पुजाई राम पाए पलव मां तेरे प्यादी आए से जमदाई राम तन मन धन अरदास करया मां मांगत नाम सपे राम नाम तुम्हारा साबुन जैसा धोस्या पाप सबे राम कहे तेऊ गुण लोक तीन में आवागमन मिटाई आवागमन मिटाई राम सब जी आश पुजाई ॿियो पलव पायो राजा जो राज प्रजा जो सुख अन्न पाणी जा भंडार भरी जय करी जय करी गौ ब्रह्मा जी ईर्ष्या करी देख जी टेक करी चारई बना सारा करी जिंदी जेरी मनशा सिंधी माता रानी तू पूरी करी बोल अम्बे राणीअ की जय। जय झूलेलाल। वरी मिलंदासीं नए वीडियो सां गॾु। तेसिताईं सभिनि खे धन्यवाद। हिन पलव खे तव्हां सिंधी भाउरनि सां गॾु शेयर बि कंदा